हे एक सिंधी मुख़्तसिर ड्रामो आहे जेको 5 किस्तनि ते मुश्तमिल आहे। हिन ड्रामे में असां इहो ज़ाहिर करण जी कोशिश कई आहे त असां वांदनि माण्हुनि जी वजह सां ॿारनि जी ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु पइजी सघे थो। वांदे माण्हूअ खां हर को बेज़ार हूंदो आहे। हिन ड्रामे में मूं इहो बि ज़ाहिर करण जी कोशिश कई आहे त असां वांदा माण्हू ॿियनि खे पंहिंजे जहिड़ो कीअं बणायूं था। अचो त गॾिजी ॾिसूं। कचहरी हिकु नंढड़े ॻोठ में न को मुंहिंजो दोस्त हो, न का मुंहिंजी मंज़िल हुई, ऐं न कोई मूंखे को कमु हो। ॻोठ जा सभई माण्हू मूंखे वांदे जे नाले सां सॾींदा हुआ। सभई माण्हू मूंखे चवंदा हुआ, वांदो वेहण खां चङो आहे त कुझु न कुझु कर। पर मूंखे उन्हनि जी ॻाल्हि तमामु बुरी लॻंदी हुई। मूं वटि तालीम न हुई ऐं मां सॼो ॾींहुं वेही वक़्तु ज़ाया कंदो हुउसि। माण्हुनि घणो मूंखे सम्झाइण जी कोशिश कई, पर मूं उन्हनि जी ॻाल्हि न मञी। हिकु ॾींहुं मूं नंढनि ॿारनि खे खेॾंदे ॾिठो ऐं सोचियमि छो न ॿारनि सां दोस्ती कई वञे त जीअं मुंहिंजो टाइम पास थी सघे। उन वक़्तु मूं इहो न सोचियो त मुंहिंजी वजह सां ॿारनि जी ज़िंदगीअ ते बुरो असरु पइजी सघे थो, ॿारनि जो मुस्तक़बिल ख़राबु थी सघे थो। मूं बिल्कुलु बि न सोचियो ऐं उन्हनि सां दोस्ती करे छॾी। हाँ मुझे पको थियो, हिन जो पको थियो, तुंहिंजो कचो थियो जे। भा मुझो सबक रोज पको थींदो आहे। ए मुझो बि रोज पको थींदो आहे। अरे हिन जो रोज कचो थींदो आहे। ए अमा खाता ॻाल्हाई न। हल वेठा आहियो या? हां यार। वो किना आयो नंढड़ो? वो कावड़जी वियो। वो अची वेंदो। कावड़जी वियो छो? ए ही अची वियो। किना वियो? हिनने मूंखे चयो तुंहिंजो सबक कचो थियो। ए छॾियो सबक खे, वे वे सबक पोइ पिया पढ़ंदासीं। पहिरीं माण्हू करे कचहरी, कचहरी करे सबक त पोइ बि पढ़बा पिया। सुभाणे स्कूल वेंदा हो? न कोन वेंदा हो न? ई पंहिंजी कचहरी आहे। हल सुभाणे पोइ न वञिजो, सुबुह साण पाण कचहरी कंदासीं। कचहरी कंदा। हा हला ठीक है, सुभाणे कंदासीं कचहरी। ये टाइम मिलाई थी वियो। हलो मानी खाई पोइ वरी अचूं था कचहरी करी। मैं भूख लगी आहे, मानी खाई अचूं। हा पोइ वरी सभु अचिजो, जल्दी अचिजो। हलो अचो अचो। कचहरी